नाज़रीन, कराची में सिंध बार कोर्ट ॿाहिरां वकीलन जो 27वीं तरमीम खिलाफ़ एहतजाजी कन्वेंशन जारी आहे। पुलिस ऐं वकीलन में छिकताण सबब इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। वकील रुकावटूं तोड़े कन्वेंशन में पहुची विया। वकील पुलिस एहलकारनि खे अदालती अहाते मां ॿाहिरि कढी छॾियो, जॾहिं त हाई कोर्ट जे दाख़िली दरवाज़नि ते सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम कया विया आहिनि। वाज़ेह रहे त सिंध हाई कोर्ट में अॼु सॾायल वकील कन्वेंशन ते हाई कोर्ट बार जे उहिदेदारनि विच में इख़्तिलाफ़नि बाद छिकताण वारी सूरत-ए-हाल आहे। एक बार रवा के ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया। कराची में सिंध हाई कोर्ट ॿाहिरां वकीलन जो 27वीं तरमीम खिलाफ़ एहतजाजी कन्वेंशन जारी आहे। पुलिस ऐं वकीलन में छिकताण सबब इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। वकील रुकावटूं तोड़े कन्वेंशन में पहुची विया। वकील पुलिस एहलकारनि खे अदालती अहाते मां ॿाहिरि कढी छॾियो, जॾहिं त हाई कोर्ट जे दाख़िली दरवाज़नि ते सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम कया विया आहिनि। वाज़ेह रहे त सिंध हाई कोर्ट में अॼु सॾायल वकील कन्वेंशन ते हाई कोर्ट बार जे उहिदेदारनि विच में इख़्तिलाफ़नि बाद छिकताण वारी सूरत-ए-हाल आहे।